दोस्तों तव्हांखे ॾींदा हलूं तकरार ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट। जी हाँ दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में छा बख्शल के दरिया खान वारा पकड़े सफ़ा कुटको ॾींदा या वरी जेको दरिया खान वारनि सां धोखो थियो आहे मूसा जी तरफ़ां, ऐं छा मूसा खे दरिया खान वारा कुटको ॾींदा मूसा सां ख़िलाफ़ थी वेंदा या वरी हू गुलण जी उनखे पक पइजी वेंदी त गुलण धोखो कयो आहे। मूसा पहिरियों चयो त गुलण धोखो करे सघे थो, इन ते एतबार नथो करे सघिजे। छा गुलण सां हालत थींदी ऐं गुलण त मूसा खां पहिरियों पक वरिती त मुंहिंजो नालो न अचणु घुरिजे। छा हाणे इहो कंहिंजे मथां इल्ज़ाम ईंदो? छा सिंधू खे छॾाइण में ही लोग कामयाब बि थींदा इहे माण्हू या न? हाणे भावल सां कहिड़ो असरु थियण वारो आहे ऐं मीर ऐं मूसा जी जेका नेक्स्ट एपिसोड में मुलाक़ात थींदी त उन में मूसा ऐं मीर कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा? छा नई चाल खेॾंदा या मीर अञा मूसा खे घटि वधि ॻाल्हाए तां हलियो वेंदो? दोस्तों वॾी अपडेट ॾींदासीं तव्हांखे अहिड़ी नंढड़े वीडियो में, इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं तव्हांखे वॾियूं वॾियूं ख़बरूं असां ॾींदासीं इन ड्रामे में। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों हिन वीडियो खे तव्हांखे आख़िर ताईं ॾिसणु घुरिजे। तकरार ड्रामो दोस्तों उहो सोप सीरियल आहे जेको हिन टाइम टॉप ते हली रहियो आहे। राति एपिसोड इन जी हली वई। पहिरीं ॻाल्हि दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां त मूसा जेको आहे उहो अॻे ई चई छॾियो दरिया खान खे त गुलण ते एतबार नथो करे सघिजे। जॾहिं हाणे मूसा खे त पक थी वई, लेकिन जॾहिं हाणे धोखो मिलियो कंहिंखे, दरिया खान वारा कामयाब न थी सघिया ऐं दरिया खान वारा सोचे रहिया आहिनि त इहो मूसा बि थी सघे थो गद्दार ऐं थी सघे थो त बख्शल बि गद्दार। छाजे करे बख्शल इन जे टोले मां अलॻि थी वियो जंहिं टाइम उहो हमिलो करणु विया हुआ ऐं उन जे करे उहो हमिलो बि न करे सघिया। उनखे शक पइजी वियो त बख्शल असांखे किथे फसाए न छॾे। हाणे इन जे करे हू पहिरियों बख्शल खे ॻोल्हींदा, सोडल वारा चवंदा नज़ीर वारा न मूसा खां पहिरियों हलूं था बख्शल जे पोयां ऐं बख्शल ते शक घणो आहे असांखे। मूसा त पहिरियों चयो गुलण ते एतबार नथो करे सघिजे ऐं ॿी तरफ़ जॾहिं मूसा खे ख़बर पवंदी त धोखो थियो आहे ऐं मूसा गुलण खे जेको आहे न पूरो वठण जी कोशिशि कंदो, मतिलबु उन खां हाल वाल वठण जी कोशिशि कंदो तूं ईअं छो कयो, लेकिन गुलण अॻे पकाई ॾिनी हुई त हिकु जाम मुंहिंजो वास्तो न आहे। ऐं अचण वारे एपिसोड दोस्तों जेका आहिनि तकरार ड्रामे जा, उन में भावर वारा वक़्तु ॿई फ़िलहालु वक़्ती तौर ते कामयाबु थिया आहिनि। लेकिन तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त घणो अरसो इहे सिंधू खे पाण वटि न रखी सघंदा। सिंधू खे नेठि मूसा दरिया खान वारा छॾाइण में आख़िरकार कामयाबु थी वेंदा। ॿी तरफ़ त हलूं दोस्तों त हाणे जेको आहे मीर ऐं मूसा जी मुलाक़ात नेक्स्ट एपिसोड में जेकी थियण वारी आहे उन में सिधी ॻाल्हि कई मीर तूं दोस्तनि खे मराईंदे छा भला? ऐं मूसा चयो त भावल पोयां हटे कोन थो, दरिया खान मुड़े कान थो, सब्र नथो करे। ऐं मीर चयो अच्छा तूं कंहिंजो इंतज़ारु करें थो? जॾहिं दोस्त विड़ी मरंदा पोइ तूं का ठा कराईंदे ॻाल्हियूं कराईंदे, हाणे ॻाल्हियूं नथो कराए सघे छा तूं? मूंसां सिधी ॻाल्हि कंदो आहे, मूंसां मुंहिंजियूं ॻाल्हियूं नथा ॿुधनि इहे। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तों हाणे सिजावल जेको आहे असद एसएचओ खे कुल्हे ते हथु रखी वेठो आहे तूं नवाब खान जूं ॻाल्हियूं मूंखे ॿुधाईंदो रहो। ऐं लेकिन असद सचाई नथो करे पोइ असद नवाब खान जूं दावतूं खाए थो ऐं सिजावल खान खे इहा ॻाल्हि करे थो त जॾहिं को ख़तरो हूंदो कंहिं शइ जो पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि, लेकिन ईअं न ॿुधाए त मां नवाब खान जी दावत खाई आयो आहियां। इन जो मतिलबु इहो आहे त हू डबल पॉलिसी खेॾंदो, डबल गेम खेॾंदो। सदा असद एसएचओ जेको आहे नवाब खान जा बि कमु कंदो, सिजावल जा बि कंदो ऐं पैसा ॿिन्ही ड्रव ते हणंदो ऐं शेर जेको को क़दम खणंदो सिजावल खान जे लाइ त पोइ नवाब खान जेको आहे शेरली खे गुत ॾींदो ऐं सिजावल वरी असद एसएचओ खां कमु वठंदो शेरली जे ख़िलाफ़ु। ॿी ॻाल्हि त हाणे दोस्तों अचण वारे एपिसोड में तव्हां इहो ॾिसो त भावर ऐं भक्त ॾाढो ख़ुशि थींदा त असां दुश्मन खे फ़िलहालु भटकाए छॾियो आहे ऐं हू छोकिरी खे ॿी साइड में ॿी जॻह में रखी वेठा आहिनि, अञा जॻह वठाइण जी कोशिशि कंदा। ऐं दोस्तों तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त तकरार ड्रामे जो हीउ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। ऐं ॿी तरफ़ दोस्तों जेको दुलाब ड्रामो अचिणो आहे ईद जो अॼु ॿियो ॼाड़ो आहे ऐं दुलाब जो जेको ड्रामो अचिणो आहे हाणे ईद जीअं ख़तमु थींदी पोइ इन जी शूटिंग मुकमल स्टार्ट थी वेंदी ऐं सुठे नमूने सां पोइ उन जा उहो सोप सीरियल जो प्रोमो टीज़र अचणु शुरू थी वेंदा ऐं पोइ जीअं ई तकरार ड्रामे जो आख़िरी स्पेल ख़तमु थींदो पोइ हुनजो वरी दुलाब जो पहिरियों स्पेल हलंदो। ऐं ॿी ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं दोस्तों जेको ड्रामो हली रहियो आहे हवेली हिन टाइम टॉप ते सुठो ड्रामो आहे ऐं घरेलू कहाणी ऐं फैमिली ड्रामो आहे। हक़ीक़त में उन में इहो ख़ाली जेको लुड़ हूंदो आहे जीअं तकरार में हुयो ड्रामे में आहे या ज़ाहिर ज़िंदगी में हुयो, ख़ाली जेका हवाल ख़ाली जहिड़ो नियाणियुनि जे अॻियां मार कुट हेॾे होॾे, उन ड्रामे में जेको आहे
ड्रामा सीरियल हवेली में इहा शइ नाहे। ऐं ड्रामा सीरियल हवेली इहो अहिड़ो ड्रामो आहे तव्हां घर में वेही करे दोस्तो उन खे ॾिसी सघो था। फैमिली ड्रामो आहे, लेकिन अफ़सोस इहो आहे त उन खे माण्हू घटि ॾिसनि था ऐं जंहिंमें खून ख़राबो हरू भरियूं जो लुड़ हरू भरू जहिड़ो उन शइ खे घणो ॾिसनि था। अॼु मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी डायरेक्टर मंज़ूर दानी साहिब सां। उन बि इहा ॻाल्हि कई त असां जेको ड्रामो ठाहियो आहे हिकु वॾी स्केल जो ड्रामो इहो ठाहियो आहे ऐं असां पाण बि उहो ॾिसी रहिया आहियूं। मां पाण बि दोस्तो उहो ॾिसंदो आहियां ऐं PTV जे हिसाब सां जेका फैमिली ड्रामा हूंदा हुया, मंज़ूर दानी साहिबु वॾे अरसो जेको आहे PTV ड्रामनि में उन कमु कयो आहे। PTV जेका ड्रामा हुया दोस्तो उहा हिकु बहितरीनु ड्रामा हूंदा हुया ऐं मंज़ूर दानी साहिबु उन में जेको आहे उर्दू टॉपिक ते सिंधी टॉपिक ते वॾो कमु कयो ऐं उन खां पोइ हाणे हिन ड्रामे डायरेक्टर मंज़ूर दानी साहिबु आहे ड्रामा सीरियल हवेली जो, जंहिंमें आज़म मेंगलदा ऐं असद कुरैशी जहिड़ा अदाकार पंहिंजो अदाकारी या जोहर ॾेखारे रहिया आहिनि। लेकिन उन खे एतिरी पज़ीराई नाहे मिली। वजह इहा आहे त उन में जेको आहे ख़ाली मार कुट न आहे। माण्हुनि खे अॼुकल्ह मिले थी ना हरू भरू जो जहिड़ो हरू भरू जी मार कुट, ऐं हू बहितरीनु ड्रामो आहे ऐं फैमिली ड्रामो आहे। लेकिन तव्हांखे अर्ज़ु कयां थो त उन ड्रामे खे तव्हां ज़रूरु ॾिसो ऐं शेयरिंग बि कयो दोस्तनि ॾे हेॾे होॾे ऐं वीडियो लिंक शेयर बि कंदा कयो। उहो हिकु बहितरीनु ड्रामो आहे ऐं उन जी तव्हां ॾिसंदव त कहाणी तव्हांखे सची कहाणी लॻंदी जेका हिन सिंध में हालात आहिनि, जेकियूं वॾेरा शाही ऐं सैयद शाही जेका हली रहिया आहिनि उन्हनि ते उहो ड्रामो आहे ऐं गादी नशीननि ते। बहरहाल उहो ड्रामो बहितरीनु आहे, तव्हां उहो ॾिसिजो ऐं हाल वाल बि ॾिजो। ऐं दोस्तो तकरार ड्रामे जो स्पेल जॾहिं ख़तमु थींदो पोइ ॿियो स्पेल स्टार्ट थी वेंदो। सॉरी, हीउ स्पेल ख़तमु थींदो, आख़िरी ड्रामो ख़तमु थींदो, पोइ दौलाब ड्रामो स्टार्ट थी वेंदो। छा मूसा खे दरिया खान वारा कुटको ॾींदा, मूसा सां ख़िलाफ़ु थी वेंदा, या वरी हू गुलण जी उनखे पक पइजी वेंदी त गुलण धोखो कयो आहे। मूसा पहिरियों चयो त गुलण धोखो करे सघे थो, इन ते एतबार नथो करे सघिजे। छा गुलण सां हालत थींदी ऐं गुलण त मूसा खां पहिरियों पक वरिती त मुंहिंजो नालो न अचणु घुरिजे। छा हाणे इहो कंहिंजे मथां इल्ज़ाम ईंदो? छा सिंधू खे छॾाइण में इहे लोग कामयाब बि थींदा इहे माण्हू या न? हाणे भावल सां कहिड़ो असरु थियण वारो आहे ऐं मीर ऐं मूसा जी जेका नेक्स्ट एपिसोड में मुलाक़ात थींदी त उन में मूसा ऐं मीर कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा? छा नई चाल खेॾंदा या मीर अञा मूसा खे घटि वधि ॻाल्हाए तव्हां हलियो वेंदो? दोस्तो वॾी अपडेट ॾींदासीं तव्हांखे इन नंढिड़े वीडियो में। इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं तव्हांखे वॾियूं वॾियूं ख़बरूं असां ॾींदासीं इन ड्रामे में। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो हिन वीडियो खे तव्हांखे आख़िर ताईं ॾिसणु घुरिजे। तकरार ड्रामो दोस्तो उहो सोप सीरियल आहे जेको हिन टाइम टॉप ते हली रहियो आहे। राति एपिसोड इन जी हली वई। पहिरीं ॻाल्हि दोस्तो मां तव्हांखे ॿुधायां त मूसा जेको आहे उहो अॻे ई चई छॾियो दरिया खान खे त गुलण ते एतबार नथो करे सघिजे। जॾहिं हाणे मूसा खे त पक थी वई, लेकिन जॾहिं हाणे धोखो मिलियो कंहिंखे, दरिया खान वारा कामयाबु न थी सघिया ऐं दरिया खान वारा सोचे रहिया आहिनि त इहो मूसा बि थी सघे थो गद्दार ऐं थी सघे थो त बख़्शल बि गद्दार। छाजे करे बख़्शल इन जे टोले मां अलॻि थी वियो जंहिं टाइम उहो हमिलो करणु विया हुया ऐं उन जे करे उहो हमिलो बि न करे सघिया। उनखे शक पइजी वियो त बख़्शल असांखे किथे फसाए न छॾे। हाणे इन जे करे हू पहिरियों बख़्शल खे ॻोल्हींदा, सोडल वारा चवंदा नज़ीर वारा न मूसा खां पहिरियों हलूं था बख़्शल जे पोयां ऐं बख़्शल ते शक घणो आहे असांखे। मूसा त पहिरियों चयो गुलण ते एतबार नथो करे सघिजे ऐं ॿी तरफ़ त जॾहिं मूसा खे ख़बर पवंदी त धोखो थियो आहे ऐं मूसा गुलण खे जेको आहे न पूरो वठण जी कोशिशि कंदो, मतिलबु उन खां हाल वाल वठण जी कोशिशि कंदो तूं ईअं छो कयो। लेकिन गुलण अॻे पकाई ॾिनी हुई त हिंक जा हुंक जा मुंहिंजो वास्तो न आहे। ऐं अचण वारे एपिसोड दोस्तो जेका आहिनि तकरार ड्रामे जा उन में भावर वारा वक़्तु ॿई फ़िलहालु वक़्ती तौर ते कामयाबु थिया आहिनि। लेकिन तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त घणो अरसो इहे सिंधू खे पाण वटि न रखी सघंदा। सिंधू खे नेठि मूसा दरिया खान वारा छॾाइण में आख़िरकार कामयाबु थी वेंदा। ॿी तरफ़ त हलूं दोस्तो त हाणे जेको आहे मीर ऐं मूसा जी मुलाक़ात नेक्स्ट एपिसोड में जेकी थियण वारी आहे उन में सिधी ॻाल्हि कई मीर तूं दोस्तनि खे मराईंदे छा भला? ऐं मूसा चयो त भावल पोयां हटे कोन थो, दरिया खान मुड़े कान थो, सब्र नथो करे। ऐं मीर चयो अच्छा तूं कंहिंजो इंतज़ारु करें थो? जॾहिं दोस्त विड़ी मरंदा पोइ तूं का ठा कराईंदे ॻाल्हियूं कराईंदे, हाणे ॻाल्हियूं नथो कराए सघे छा तूं? मूंसां सिधी ॻाल्हि कंदो बाबा मूंसां मुंहिंजियूं ॻाल्हियूं नथा ॿुधनि इहे।
ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो, हाणे सिजावल जेको आहे असद एसएचओ खे कुल्हे ते हथ रखी वेठो आहे, तूं नवाब खान जूं ॻाल्हियूं मूंखे ॿुधाईंदो रहो। ऐं लेकिन असद सचाई नथो करे, पोइ बि असद नवाब खान जूं दावतूं खाए थो ऐं सिजावल खान खे इहा ॻाल्हि करे थो त जॾहिं को ख़तरो हूंदो कंहिं शइ जो पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि, लेकिन ईअं न ॿुधाए त मां नवाब खान जी दावत खाई आयो आहियां। इन जो मतिलबु इहो आहे त हू डबल पॉलिसी खेॾंदो, डबल गेम खेॾंदो। सदा असद एसएचओ जेको आहे नवाब खान जा बि कमु कंदो, सिजावल जा बि कंदो ऐं पैसा ॿिन्ही ड्रव ते हणंदो ऐं शेर जेको को क़दम खणंदो सिजावल खान जे लाइ त पोइ नवाब खान जेको आहे शेर खे गुत ॾींदो ऐं सिजावल वरी असद एसएचओ खां कमु वठंदो शेर जे ख़िलाफ़ु। ॿी ॻाल्हि त हाणे दोस्तो अचण वारे एपिसोड में तव्हां इहो ॾिसो त भावर ऐं बख़्त ॾाढो ख़ुशि थींदा त असां दुश्मन खे फ़िलहालु भटकाए छॾियो आहे ऐं हू छोकिरी खे ॿी साइड में ॿी जॻह में रखी वेठा आहिनि, अञा जॻह वठाइण जी कोशिशि कंदा। ऐं दोस्तो तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त तकरार ड्रामे जो हीउ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। ऐं ॿी तरफ़ दोस्तो जेको दुलाब ड्रामो अचिणो आहे ईद जो अॼु ॿियो ॼाड़ो आहे ऐं दुलाब जो जेको ड्रामो अचिणो आहे हाणे ईद जीअं ख़तमु थींदी पोइ इन जी शूटिंग मुकमल स्टार्ट थी वेंदी ऐं सुठे नमूने सां पोइ उन जा उहो सभु सीरियलूं प्रोमो टीज़र अचणु शुरू थी वेंदा ऐं पोइ जीअं ई तकरार ड्रामे जो आख़िरी स्पेल ख़तमु थींदो पोइ हुन जो वरी दुलाब जो पहिरियों स्पेल हलंदो। ऐं ॿी ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं दोस्तो, जेको ड्रामो हली रहियो आहे हवेली हिन टाइम टॉप ते सुठो ड्रामो आहे ऐं घरेलू कहाणी ऐं फैमिली ड्रामो आहे। हक़ीक़त में उन में इहो ख़ाली जेको लुड़ हूंदो आहे जीअं तकरार में हुयो, ड्रामे में आहे या ज़ाहिर ज़िंदगी में हुयो, ख़ाली जेका हवाल ख़ाली जहिड़ो नियाणियुनि जे अॻियां मार कुट हेॾे होॾे, उन ड्रामे में जेको आहे ड्रामा सीरियल हवेली में इहा शइ न आहे। ऐं ड्रामा सीरियल हवेली इहो अहिड़ो ड्रामो आहे तव्हां घर में वेही करे दोस्तो उन खे ॾिसी सघो था, फैमिली ड्रामो आहे। लेकिन अफ़सोस इहो आहे त उन खे माण्हू घटि ॾिसनि था ऐं जंहिंमें खून ख़राबो हरू भरियूं जो लुड़ हरू भरू जहिड़ो उन शइ खे घणो ॾिसनि था। अॼु मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी डायरेक्टर मंज़ूर दानी साहिब सां, उन बि इहा ॻाल्हि कई त असां जेको ड्रामो ठाहियो आहे हिकु वॾी स्केल जो ड्रामो इहो ठाहियो आहे ऐं असां पाण बि उहो ॾिसी रहिया आहियूं, मां पाण बि दोस्तो उहो ॾिसंदो आहियां। ऐं PTV जे हिसाब सां जेका फैमिली ड्रामा हूंदा हुआ मंज़ूर दानी साहिबु वॾो अरसो जेको आहे PTV ड्रामनि में उन कमु कयो आहे। PTV जेका ड्रामा हुया दोस्तो उहा हिकु बहितरीनु ड्रामा हूंदा हुया ऐं मंज़ूर दानी साहिबु उन में जेको आहे उर्दू टॉपिक ते सिंधी टॉपिक ते वॾो कमु कयो ऐं उन खां पोइ हाणे हिन ड्रामे डायरेक्टर मंज़ूर दानी साहिबु आहे ड्रामा सीरियल हवेली जो, जंहिंमें आज़म मेंगलदा ऐं असद कुरैशी जहिड़ा अदाकार पंहिंजो अदाकारी या जोहर ॾेखारे रहिया आहिनि। लेकिन उन खे एतिरी पज़ीराई नाहे मिली, वजह इहा आहे त उन में जेको आहे ख़ाली मार कुट न आहे, माण्हुनि खे अॼुकल्ह मिले थी न हरू भरू जो जहिड़ो हरू भरू जी मार कुट, ऐं हू बहितरीनु ड्रामो आहे ऐं फैमिली ड्रामो आहे। लेकिन तव्हांखे अर्ज़ु कयां थो त उन ड्रामे खे तव्हां ज़रूरु ॾिसो ऐं शेयरिंग बि कयो दोस्तनि ॾे हेॾे होॾे ऐं वीडियो लिंक शेयर बि कंदा कयो। उहो हिकु बहितरीनु ड्रामो आहे ऐं उन जी तव्हां ॾिसंदव त कहाणी तव्हांखे सची कहाणी लॻंदी जेका हिन सिंध में हालात आहिनि, जेकियूं वॾेरा शाही ऐं सैयद शाही जेका हली रहिया आहिनि उन्हनि ते उहो ड्रामो आहे। ऐं गादी नशीननि गुलण जी उनखे पक पइजी वेंदी त गुलण धोखो कयो आहे। मूंसां पहिरियों चयो त गुलण धोखो करे सघे थो, इन ते एतबार नथो करे सघिजे, छा गुलण सां हालत थींदी ऐं गुलण त मूंसां खां पहिरियों पक वरिती त मुंहिंजो नालो न अचणु घुरिजे। छा हाणे इहो कंहिंजे मथां इल्ज़ाम ईंदो, छा सिंधू खे छॾाइण में ई लोग कामयाब बि थींदा इहे माण्हू या न। हाणे भावल सां कहिड़ो असरु थियण वारो आहे ऐं मीर ऐं मूसा जी जेका नेक्स्ट एपिसोड में मुलाक़ात थींदी त उन में मूसा ऐं मीर कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा, छा नई चाल खेॾंदा या मीर अञा मूसा खे घटि वधि ॻाल्हाए तां हलियो वेंदो। दोस्तो वॾी अपडेट ॾींदासीं तव्हांखे इन नंढड़े वीडियो में, इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं तव्हांखे वॾियूं ख़बरूं असां ॾींदासीं इन ड्रामे में। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो हिन वीडियो खे तव्हांखे आख़िर ताईं ॾिसणु घुरिजे। तकरार ड्रामो दोस्तो उहो सोप सीरियल आहे जेको हिन टाइम टॉप ते हली रहियो आहे, राति एपिसोड इन जी हली वई। पहिरीं ॻाल्हि दोस्तो मां तव्हांखे ॿुधायां त मूसा जेको आहे उहो अॻे ई चई छॾियो दरिया खान खे त गुलण ते एतबार नथो करे सघिजे। जॾहिं हाणे मूसा खे त पक थी वई, लेकिन जॾहिं हाणे धोखो मिलियो कंहिंखे, दरिया खान वारा कामयाब न थी सघिया ऐं दरिया खान वारा सोचे रहिया आहिनि त इहो मूसा बि थी सघे थो गद्दार ऐं थी सघे थो त
बख्शल भी गद्दार, छाजे करे बख्शल इन जे टोले मां अलॻि थी वियो जंहिं टाइम उहो हमिलो करणु विया हुया ऐं उन जे करे उहो हमिलो बि न करे सघिया। उनखे शक पइजी वियो त बख्शल असांखे काथे फसाए न छॾे। हाणे इन जे करे हू पहिरियों बख्शल खे ॻोल्हींदा, सोडल वारा चवंदा नज़ीर वारा न मूंसां खां पहिरियों हलूं था बख्शल जे पोयां ऐं बख्शल ते शक घणो आहे असांखे, मूंसां त पहिरियों चयो ॻोल्हण ते एतबार नथो करे सघिजे। ऐं ॿी तरफ़ जॾहिं मूंसां खे ख़बर पवंदी त धोखो थियो आहे ऐं मूंसां ॻोल्हण खे जेको आहे न पूरो वठण जी कोशिशि कंदो, मतिलबु उन खां हाल वाल वठण जी कोशिशि कंदो तूं ईअं छो कयो, लेकिन ॻोल्हण अॻे पकाई ॾिनी हुई त हिंक जा हुंक जा मुंहिंजो वास्तो न आहे। ऐं अचण वारे एपिसोड दोस्तों जेका आहिनि तकरार ड्रामे जा, उन में भाउर वारा वक़्त ॿई फ़िलहालु वक़्ती तौर ते कामयाबु थिया आहिनि, लेकिन तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त घणो अरसो इहे सिंधू खे पाण वटि न रखी सघंदा। सिंधू खे नेठि मूंसां दरिया खान वारा छॾाइण में आख़िरकार कामयाबु थी वेंदा। ॿी तरफ़ त हलूं दोस्तो त हाणे जेको आहे मीर ऐं मूंसा जी मुलाक़ात नेक्स्ट एपिसोड में जेकी थियण वारी आहे उन में सिधी ॻाल्हि कई मीर तूं दोस्तनि खे मराईंदे छा भला, ऐं मूंसा चयो त भावल पोयां हटे कोन थो, दरिया खान मुड़े कान थो, सब्र नथो करे। ऐं मीर चयो अच्छा तूं कंहिंजो इंतज़ारु करें थो, जॾहिं दोस्त विड़ी मरंदा पोइ तूं का ठा कराईंदे ॻाल्हियूं कराईंदे, हाणे ॻाल्हियूं नथो कराए सघे छा तूं मूंसां सिधी ॻाल्हि कंदो बाबा, मूंसां मुंहिंजियूं ॻाल्हियूं नथा ॿुधनि इहे। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो हाणे सिजावल जेको आहे असद एसी चो खे कुल्हे ते हथु रखी वेठो आहे, तूं नवाब खान जूं ॻाल्हियूं मूंखे ॿुधाईंदो रहो, ऐं लेकिन असद सचाई नथो करे, पोइ बि असद नवाब खान जूं दावतूं खाए थो ऐं सिजावल खान खे इहा ॻाल्हि करे थो त जॾहिं को ख़तरो हूंदो कंहिं शइ जो पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि, लेकिन ईअं न ॿुधाए त मां नवाब खान जी दावत खाई आयो आहियां। इन जो मतिलबु इहो आहे त हू डबल पॉलिसी खेॾंदो, डबल गेम खेॾंदो, सदा असद एस एच ओ जेको आहे नवाब खान जा बि कमु कंदो, सिजावल जा बि कंदो ऐं पैसा ॿिन्ही खां ड्रव ते हणंदो, ऐं शेर जेको को क़दम खणंदो सिजावल खान जे लाइ त पोइ नवाब खान जेको आहे शेरनी खे गुदरींदो ऐं सिजावल वरी असद एस एच ओ खां कमु वठंदो शेर जे ख़िलाफ़ु। ॿी ॻाल्हि त हाणे दोस्तो अचण वारे एपिसोड में तव्हां इहो ॾिसो त भावर ऐं भक्त ॾाढो ख़ुशि थींदा त असां दुश्मन खे फ़िलहालु भटकाए छॾियो आहे, ऐं हू छोकिरी खे ॿी साइड में ॿी जॻह में रखी वेठा आहिनि, अञा जॻह वठाइण जी कोशिशि कंदा। ऐं दोस्तो तव्हांखे इहो ॿुधाईंदा आहियूं त तकरार ड्रामे जो हीउ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। ऐं ॿी तरफ़ दोस्तो जेको दुलाब ड्रामो अचिणो आहे ईद जो अॼु ॿियो ॼाड़ो आहे, ऐं दुलाब जो जेको ड्रामो अचिणो आहे हाणे ईद जीअं ख़तमु थींदी पोइ इन जी शूटिंग मुकमल स्टार्ट थी वेंदी ऐं सुठे नमूने सां पोइ उन जा उहो सभु सीरियल जूं प्रोमो टीज़र अचणु शुरू थी वेंदा। ऐं पोइ जीअं ई तकरार ड्रामे जो आख़िरी स्पेल ख़तमु थींदो पोइ हुनजो वरी दुलाब जो पहिरियों स्पेल हलंदो। ऐं ॿी ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं दोस्तो जेको ड्रामो हली रहियो आहे हवेली हिन टाइम टॉप ते सुठो ड्रामो आहे ऐं घरेलू कहाणी ऐं फैमिली ड्रामो आहे। हक़ीक़त में उन में इहो ख़ाली जेको लुड़ हूंदो आहे जीअं तकरार में हुयो ड्रामे में आहे या ज़ाहिर ज़िंदगी में हुयो, ख़ाली जेका हवाल ख़ाली जहिड़ो नियाणियुनि जे अॻियां मार कुट हेॾे होॾे, उन ड्रामे में जेको आहे ड्रामा सीरियल हवेली में इहा शइ न आहे। ऐं ड्रामा सीरियल हवेली इहो अहिड़ो ड्रामो आहे तव्हां घर में वेही करे दोस्तो उन खे ॾिसी सघो था, फैमिली ड्रामो आहे, लेकिन अफ़सोस इहो आहे त उन खे माण्हू घटि ॾिसनि था ऐं जंहिंमें खून ख़राबो हरू भरियूं जो लुड़ हरू भरू जहिड़ो उन शइ खे घणो ॾिसनि था। अॼु मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी डायरेक्टर मंज़ूर दानिश साहिब सां, उन बि इहा ॻाल्हि कई त असां जेको ड्रामो ठाहियो आहे हिकु वॾी स्केल जो ड्रामो इहो ठाहियो आहे ऐं असां पाण बि उहो ॾिसी रहिया आहियूं, मां पाण बि दोस्तो उहो ॾिसंदो आहियां। ऐं PTV जे हिसाब सां जेका फैमिली ड्रामा हूंदा हुया मंज़ूर दानिश साहिबु वॾो अरसो जेको आहे PTV ड्रामनि में उन कमु कयो आहे। PTV जेका ड्रामा हुया दोस्तो उहा हिकु बहितरीनु ड्रामा हूंदा हुया ऐं मंज़ूर दानिश साहिबु उन में जेको आहे उर्दू टॉपिक ते सिंधी टॉपिक ते वॾो कमु कयो ऐं उन खां पोइ हाणे हिन ड्रामे डायरेक्टर मंज़ूर दानिश साहिबु आहे ड्रामा सीरियल हवेली जो, जंहिंमें आज़म मेंगलदा ऐं असद कुरैशी जहिड़ा अदाकार पंहिंजो अदाकारी या जोहर ॾेखारे रहिया आहिनि, लेकिन उन खे एतिरी पज़ीराई नाहे मिली। वजह इहा आहे त उन में जेको आहे ख़ाली मार कुट न आहे, माण्हुनि खे अॼुकल्ह मिले थी न हरू भरू जो जहिड़ो हरू भरू जी मार कुट, ऐं हू बहितरीनु ड्रामो आहे ऐं फैमिली ड्रामो आहे। लेकिन तव्हांखे अर्ज़ु कयां थो त उन ड्रामे खे तव्हां ज़रूरु ॾिसो ऐं शेयरिंग बि कयो दोस्तनि ॾे हेॾे होॾे ऐं वीडियो लिंक शेयर बि कंदा कयो। उहो हिकु बहितरीनु ड्रामो आहे ऐं उन जी तव्हां ॾिसंदव त कहाणी तव्हांखे सची कहाणी लॻंदी जेका हिन सिंध में हालात आहिनि जेकियूं वॾेरा शाही के त पक थी वई, लेकिन जॾहिं हाणे धोखो मिलियो कंहिंखे दरिया खान वारा कामयाबु न थी सघिया ऐं दरिया खान वारा सोचे रहिया आहिनि त इहो
मूसा भी थी सघे थो गद्दार ऐं थी सघे थो त बख़्शल बि गद्दार, छाजे करे बख़्शल जे टोले मां अलॻि थी वियो जंहिं टाइम उहो हमिलो करणु विया हुया ऐं उन जे करे उहो हमिलो बि न करे सघिया। उनखे शक पइजी वियो त बख़्शल असांखे किथे फसाए न छॾे। हाणे इन जे करे हू पहिरियों बख़्शल खे ॻोल्हींदा, सोडल वारा चवंदा नज़ीर वारा न मूसा खां पहिरियों हलूं था बख़्शल जे पोयां, ऐं बख़्शल ते शक घणो आहे असांखे। मूसा त पहिरियों चयो ॻोल्हण ते एतबार नथो करे सघिजे, ऐं ॿी तरफ़ जॾहिं मूसा खे ख़बर पवंदी त धोखो थियो आहे ऐं मूसा ॻोल्हण खे जेको आहे न पूरो वठण जी कोशिशि कंदो, मतिलबु उन खां हाल वाल वठण जी कोशिशि कंदो, तूं ईअं छो कयो, लेकिन ॻोल्हण अॻे पकाई ॾिनी हुई त हिकु जा हुक जा मुंहिंजो वास्तो न आहे। ऐं अचण वारे एपिसोड दोस्तो जेका आहिनि तकरार ड्रामे जा, उन में भाउर वारा वक़्तु ॿई फ़िलहालु वक़्ती तौर ते कामयाबु थिया आहिनि, लेकिन तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त घणो अरसो इहे सिंधू खे पाण वटि न रखी सघंदा। सिंधू खे नेठि मूसा दरिया खान वारा छॾाइण में आख़िरकार कामयाबु थी वेंदा। ॿी तरफ़ त हलूं दोस्तो त हाणे जेको आहे मीर ऐं मूसा जी मुलाक़ात नेक्स्ट एपिसोड में जेकी थियण वारी आहे, उन में सिधी ॻाल्हि कई मीर तूं दोस्तनि खे मराईंदे छा भला, ऐं मूसा चयो त भाउर पोयां हटे कोन थो, दरिया खान मुड़े कान थो, सब्र नथो करे। ऐं मीर चयो अच्छा तूं कंहिंजो इंतज़ारु करें थो, जॾहिं दोस्त विड़ी मरंदा पोइ तूं का ठा कराईंदे ॻाल्हियूं कराईंदे, हाणे ॻाल्हियूं नथो कराए सघे छा तूं मूंसां सिधी ॻाल्हि कंदो बाबा, मूंसां मुंहिंजियूं ॻाल्हियूं नथा ॿुधनि इहे। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो हाणे सिजावल जेको आहे असद एसी चो खे कुल्हे ते हथु रखी वेठो आहे, तूं नवाब खान जूं ॻाल्हियूं मूंखे ॿुधाईंदो रहो, ऐं लेकिन असद सचाई नथो करे, पोइ असद नवाब खान जूं दावतूं खाए थो ऐं सिजावल ख़ान खे इहा ॻाल्हि करे थो त जॾहिं को ख़तरो हूंदो कंहिं शइ जो पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि, लेकिन ईअं न ॿुधाए त मां नवाब खान जी दावत खाई आयो आहियां। इन जो मतिलबु इहो आहे त हू डबल पॉलिसी खेॾंदो, डबल गेम खेॾंदो। सदा असद एस एच ओ जेको आहे नवाब खान जा बि कमु कंदो, सिजावल जा बि कंदो, ऐं पैसा ॿिन्ही ड्रव ते हणंदो, ऐं शेर जेको को क़दम खणंदो सिजावल खान जे लाइ त पोइ नवाब खान जेको आहे शेरनी खे गुतरींदो ऐं सिजावल वरी असद एस एच ओ खां कमु वठंदो शेर जे ख़िलाफ़ु। ॿी ॻाल्हि त हाणे दोस्तो अचण वारे एपिसोड में तव्हां इहो ॾिसो त भाउर ऐं भक्त ॾाढो ख़ुशि थींदा त असां दुश्मन खे फ़िलहालु भटकाए छॾियो आहे, ऐं हू छोकिरी खे ॿी साइड में ॿी जॻह में रखी वेठा आहिनि, अञा जॻह वठाइण जी कोशिशि कंदा। ऐं दोस्तो तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त तकरार ड्रामे जो हीउ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। ऐं ॿी तरफ़ दोस्तो जेको दुलाब ड्रामो अचिणो आहे ईद जो अॼु ॿियो ॼाड़ो आहे, ऐं दुलाब जो जेको ड्रामो अचिणो आहे हाणे ईद जीअं ख़तमु थींदी पोइ इन जी शूटिंग मुकमल स्टार्ट थी वेंदी, ऐं सुठे नमूने सां पोइ उन जा उहो सभु सीरियलूं प्रोमो टीज़र अचणु शुरू थी वेंदा, ऐं पोइ जीअं ई तकरार ड्रामे जो आख़िरी स्पेल ख़तमु थींदो पोइ हुनजो वरी दुलाब जो पहिरियों स्पेल हलंदो। ऐं ॿी ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं दोस्तो जेको ड्रामो हली रहियो आहे हवेली हिन टाइम टॉप ते सुठो ड्रामो आहे, ऐं घरेलू कहाणी ऐं फैमिली ड्रामो आहे। हक़ीक़त में उन में इहो ख़ाली जेको लुड़ हूंदो आहे जीअं तकरार में हुयो, ड्रामे में आहे या ज़ाहिर ज़िंदगी में हुयो, ख़ाली जेका हवाल ख़ाली जहिड़ो नियाणियुनि जे अॻियां मार कुट हेॾे होॾे, उन ड्रामे में जेको आहे ड्रामा सीरियल हवेली में इहा शइ न आहे। ऐं ड्रामा सीरियल हवेली इहो अहिड़ो ड्रामो आहे तव्हां घर में वेही करे दोस्तो उन खे ॾिसी सघो था, फैमिली ड्रामो आहे, लेकिन अफ़सोस इहो आहे त उन खे माण्हू घटि ॾिसनि था, ऐं जंहिंमें खून ख़राबो हरू भरियूं जो लुड़ हरू भरू जहिड़ो उन शइ खे घणो ॾिसनि था। अॼु मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी डायरेक्टर मंज़ूर दानी साहिब सां, उन बि इहा ॻाल्हि कई त असां जेको ड्रामो ठाहियो आहे हिकु वॾी स्केल जो ड्रामो इहो ठाहियो आहे, ऐं असां पाण बि उहो ॾिसी रहिया आहियूं, मां पाण बि दोस्तो उहो ॾिसंदो आहियां। ऐं PTV जे हिसाब सां जेका फैमिली ड्रामा हूंदा हुया मंज़ूर दानी साहिबु वॾो अरसो जेको आहे PTV ड्रामनि में उन कमु कयो आहे। PTV जेका ड्रामा हुया दोस्तो उहा हिकु बहितरीनु ड्रामा हूंदा हुया, ऐं मंज़ूर दानी साहिबु उन में जेको आहे उर्दू टॉपिक ते सिंधी टॉपिक ते वॾो कमु कयो, ऐं उन खां पोइ हाणे हिन ड्रामे डायरेक्टर मंज़ूर दानी साहिबु आहे ड्रामा सीरियल हवेली जो, जंहिंमें आज़म मेंगलदा ऐं असद कुरैशी जहिड़ा अदाकार पंहिंजो अदाकारी या जोहर ॾेखारे रहिया आहिनि, लेकिन उन खे एतिरी पज़ीराई नाहे मिली। वजह इहा आहे त उन में जेको आहे ख़ाली मार कुट न आहे, माण्हुनि खे अॼुकल्ह मिले थी न हरू भरू जो जहिड़ो हरू भरू जी मार कुट, ऐं हू बहितरीनु ड्रामो आहे ऐं फैमिली ड्रामो आहे। लेकिन तव्हांखे अर्ज़ु कयां थो त उन ड्रामे खे तव्हां ज़रूरु ॾिसो ऐं शेयरिंग बि कयो दोस्तनि ॾे हेॾे होॾे, ऐं वीडियो लिंक शेयर बि कंदा कयो। उहो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, ऐं उन जी तव्हां ॾिसंदव त कहाणी तव्हांखे सची कहाणी लॻंदी जेका आहिनि सिंध में हालात आहिनि, जेकियूं वॾेरा शाही
ऐं सैयद शाही जेका हली रहिया आहिनि उन्हनि ते उहो ड्रामो आहे ऐं गादी नशीननि ते। बहरहाल उहो ड्रामो बहितरीनु आहे, तव्हां उहो ॾिसिजो ऐं हाल वाल बि ॾिजो। ऐं दोस्तो तकरार ड्रामे जो हीउ स्पेल जॾहिं ख़तमु थींदो पोइ ॿियो स्पेल स्टार्ट थी वेंदो। सॉरी, हीउ स्पेल ख़तमु थींदो, आख़िरी ड्रामो ख़तमु थींदो, पोइ दोलाप ड्रामो स्टार्ट थी वेंदो। दोस्तो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां वरी ॿी क़िस्त में। ऐं शाहिद ख़ुशो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।